प्रभु चित आवे चिंतन में प्रभु हलदो राम। मारो तो वेनती रखदा बाबो सांस नाभि मुख हले थो मन जो निवास हृदय में आ जंहिंखे सिंधी में दिल चऊं। और मन जो स्वरूप कहिड़ो आहे जॾहिं ख़्याल उथे सम्झो मन उथियो। मन ख़्यालनि जो जमाव आहे हिंदी में मन संकल्पनि जो पुंज आहे। श्री राम। जेकॾहिं और प्रभु लाइ सिर्फ़ु असांखे भावना खपे। सिर्फ़ु बसि मन भाव नाम जे भाव में रहूं। हुकुम इहो आहे न हर वक़्तु पाण खे गुरमुख नाम जे भाव में रखूं। जेकॾहिं न रखियोसीं पंहिंजो पाण सां पाण कईसीं मन असांजो कामना ऐं वासनाउनि में हलंदो। मन जूं कामनाऊं इंद्रियनि जे विषय जूं वासनाऊं टी शइ ई कान्हे। हिकु बाज़ार जे ॿिए छेड़े ताईं जेको बि सामान रखियो आहे असांजे कामनाउनि और इंद्रियनि जे विषय जे वासनाउनि जो ई सामान रखियो आहे। को उत्तम आहे को मध्यम आहे को कनिष्ठ आहे। जेतिरो जंहिंखे खपे ओतिरो खणंदो वठंदो। इहे बि एतिरा जंहिंखे आहे हिते उठाए बाबो त पोइ कामना असांजे हिते करण सां पूरी न थींदी। वासना पूरी न थींदी। केतिरी रनी लॻंदी फ़ासिलो केतिरो लॻंदो पैसा केतिरा लॻंदा दुकान खुलियल आहे न खुलियल आहे शइ मिलंदी न मिलंदी। सॼो संसार जेका बि भॼ दौड़ आहे जहाज़नि में गाॾियुनि में लारियुनि में इन कामना वासना जे करे न जवाबु नथो अचे। मां अजाए थो ॻाल्हायां जवाबु नथो अचे। कंहिं वस्तु सां मिलणो आहे कंहिं व्यक्ति सां मिलणो आहे। संसार में शइ टे आहिनि वस्तु व्यक्ति शब्द। शब्द सां सॼी वस्तु ऐं व्यक्ति जी प्रक्रिया हले थी। मुहांडो अलॻि अलॻि न परमात्मा बणाया कीअं नाला अलॻि अलॻि न रखे ना प्रक्रिया हले ठप थी वञे हा न राम। सॼो कमु गड़बड़ाइजी वञे हा। शब्द जो मुल्ह आहे। तंहिं लाइ हिते प्रभु चित आवे तव्हां कैसी भीड़। मां नुस्ख़ा ॾेई छॾियां। भॻवान जे नाले जे ज़ोर सां वठण सां वाहगुरु वाहगुरु उहा छड़े ज़ोर सां चवण में न वई असांजे नस नस में वई हली। इहो विज्ञानक ढंग आहे। खून जो दौरो असांजे हार्ट मां हले थो न। जवाबु न आहे। हार्ट मां असांजे लूअं लूअं में रग रग में भिटाई साहिबु लूअं लूअं में रग रग में राम। इहो छाजे लाइ चयो वियो आहे? इहो विधो वियो आहे छा हुन में? राम हृदय सां चवंदे नस नस में लूअं लूअं में हलियो वियो। घर में कोई ॻाल्हि थी रहियो आहे पहिरियों ॿुधी गुरमुख सिखूं असां थोरो जीवन ठाहियूं छा समाज ते ॻाल्हाइजे परमात्मा जे हुकुम सां हले थो। बाबो घर में असांजी लड़ाई लॻी पई आहे। अड़े लड़ाई सरहदनि ते थींदी आहे हथियारनि सां थींदी आहे। बुद्धि असांजी आहे। बुद्धि असां वॾे खे थोरो बणायूं थोरी ॻाल्हि खे वॾो कयूं इहा असांजी बुद्धि बची आहे। ॿ ॼणियूं आहिनि ॿ भाती आहिनि ॻाल्हि सां त हिक ॿिए जो समाधान थींदो कार्य थींदो पर थोरो वाज़न थोरो वधी आयो कॾहिं ॻाल्हि में जहिड़ो बि पाण सां वेड़ो बि पाण सां राम। बाबा थोरो ॻाल्हि थी पियो पर कंहिं महिल बि मर्द घर में अचे गुरमुख आहे आवाज़ु थिए थो उतां ई भॻवान जे नाले खे सटे वाहगुरु। कंहिं बि झेड़े में किथे बि ॿाहिरि झेड़ो थींदो हुजे त भॻवान जे नाले खे पहिरियों विच में विझो वाहगुरु श्री राम पर ज़ोर सां गजे जीअं शींहं जी गाज पए हुनजे मग़ज़ ते असरु पए। बाक़ी ईअं झेड़े जे विच में ईंदो तव्हांखे लफ़्ज़ बि ॿुधणा पवनि शाल कंहिं महिल तव्हांखे धकु बि लॻी वञे। हो सकता है न जवाबु नथो अचे। तीअं तव्हां भॻवान जे नाले खे विच में विझो अड़े भेण पहुची वञो पंहिंजो पाण थधा थी वेंदा। प्रभु की इहा शक्ति आहे हुनजे नाले खे राम। छा आहे भेण अहिड़ी कहिड़ी ॻाल्हि आहे पंहिंजो पाण जहिड़ो